सुभान दरूद शरीफ वडी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते बुलंद आवाज़ सां एक मरतबो दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजो रहमतूं मोकिलींदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुतहहर व अला आलिहि वसल्लम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदा। तकलीफ शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लायका, जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, वही मालिक आहे, वही खालिक आहे, वही माबूद आहे, वही मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। तहत सरा ता अर्श मुअल्ला ताईं सारी काइनात खे इहो हुकुम थो कुन थी फ़यकून, उहा शइ थी पवंदी आहे। बेशुमार सलातो सलाम जंहिंजो को शुमार आहे ई न। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमख़ार नबी, ग़ैबदान नबी जी ज़ात मथा, जंहिं प्यारे हबीब करीम जे अचण तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथा फरमायो। लक़द मनल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। एहसान में छा मिलियो? ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। ये ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ, अल्लाह ताला कायनात के पैदा न करेगा। लौला कलमा खलक़तल अफ़लाक। ही उम्मत खुश नसीब उम्मत आ, वॾे भाग वारी उम्मत आ। आख़िरत जो ॾियारो थींदो अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर जी पुकार हूंदी, नफ़्सी नफ़्सी नफ़्सी।
पंहिंजे लाइ बचा जो सॾु अल्लाह खे मदीना वारो साईं ताजदार मदीना यतीमनि जो यार बेवाहनि जी वाह ॾिधण कधण जो धनार आवाज़ पाण निकिरंदो अल्लाहुम उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत। जॾहिं ही आयत करीम नाज़िल थी आहे त पाण उथी बि दर्द वारी दाह करे उम्मत लाइ ख़ुदा खे अर्ज़ु कनि था वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा तुंहिंजो रब तोखे क़रीब एतिरो ॾींदो तूं राज़ी रहंदे। क़याम उथी बीठा आहिनि फरमाइनि था वल्लाह मां मुहम्मद खे अल्लाह जो कसम आहे जे हिकिड़ो मुंहिंजो उम्मत जहन्नम में रहिजी वियो त मां राज़ी न रहंदुसि। केॾो न दिलि जो ख़ुदा सां वास्तो आहे। हर नबी ख़ुदा जो प्यारो आहे हर नबी अल्लाह जो गवाह आहे हर नबी रहमत जो बशीर आहे हर नबी अज़ाब जो नज़ीर आहे। इन्हनि जो इहो ॿुधाइणु ॿुधल आहे मुंहिंजे साईं जो ॿुधाइणु आइनी आहे। जंहिं दिलबर मेराज वारी राति अखियुनि सां पंहिंजे मिठे मालिक जो दीदार कयो जॾहिं अल्लाह ताला सैयदना मूसा अलैहिस्सलाम सां हम कलाम थो थिए एॾो त असर मूसा अलैहिस्सलाम ते पहुतो आहे खर मूसा साइका किरी पियो बेहोश आहे होश न आहे। देरि खां बाद अखि खुली आहे अखि खुली आहे अखियूं पटे थी उन्हीअ खां पोइ उहो अल्लाह जो प्यारो नबी अर्ज़ु थो करे या अल्लाह रब अरनी उनज़ुर इलैक रब अरनी उनज़ुर इलैक रब अरनी उनज़ुर इलैक। मुंहिंजा मौला हम कलाम त थियो आहे पर दिलि मुंहिंजी खसिजी वई आहे दीदार पंहिंजो करा। ख़ुदा फरमायो लन तरानी मूसा तो ॾिसी न सघंदे उहा अखि अञा का ॿी आहे। कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मुअल्ला और। अल्लाह ताला फरमायो ये साम्हूं जेको जबल आहे इन जे निहार जे जबल करार में आयो फसौफ तरानी पोइ दीदार करे सघंदी। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी जबल ते नज़र पहुती आहे किताब लिखनि था पिया त सुईअ जे पाखे खां बि घटि ख़ुदा जे नूर जो तजल्लो जबल ते किरियो जबल ज़रा ज़रा थी वियो मूसा बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो आहे इहो तो अर्ज़ु करे त मुंहिंजा मौला दीदार करा दीदार करा। ख़ुदा फरमायो लन तरानी ॾिसी न सघंदे पर जेकॾहिं इहो जबल करार में आयो त फसौफ तरानी पोइ दीदार मुंहिंजो करे सघंदे। इहो अल्लाह जो महबूब आहे जंहिं मालिक जी ज़ात पाक तारे महबूबनि खे निदा सां सॾु कयो आहे जीअं सॾु कयो या फिलान ओ फिलाना अहिड़ी तरह ख़ुदा सॾु थो करे या इहो नबीयो नबी जी माना आहे ख़बरुनि ॾियण वारो ख़बरुनि ॿुधाइण वारो। टीवी जी ख़बर न मोबाइल जी न सियासत जी न ॻुझ जी ख़बर ग़ैब जी ख़बर। अॼु बाज़ बंदा सरकार जे इन इल्म जा इनकारी आहिनि। अल्लाह पाक कलाम करीम में फ़ैसिलो करे छॾियो आहे अल्लाह जो फ़ैसिलो सचो आलमुल ग़ैब
फला युज़हिर अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिर रसूल। माई आलिमुल ग़ैब हा, इल्म ग़ैब जो मां अल्लाह कया कंहिं हिक खे इल्म ग़ैब ते ज़ाहिर नथो कयां मगर इल्ला मन इर्तदा मिर रसूल, जंहिं रसूल खां राज़ी रहां त उन्ही खे मां इल्म ग़ैब जो अता फ़रमायां। हाणे अव्हां जी छा मर्ज़ी आहे? असांजे साईं खां असांजे नबीअ खां ख़ुदा राज़ी आहे नाराज़? जेकॾहिं अव्हां चाहियो था सम्झो था त अल्लाह ताला नबी खां राज़ी आहे त उहो हथ मुंहिंजो मालिक आहे जंहिं तव्हांखे उठ ॾिनो आहे, तव्हां इन जो क़बूल कयो, मूंखे क़बूल कयो। साईं हीअ मूंखे बुख ॾींदो हो, रव ते न खाराईंदो हो, राति जो ॿार ॿधंदो हो त झंगली जानवर मुंहिंजे चौधारो मिड़ी ईंदा हुआ, मूंखे ॾिसी दाऊं कंदो त परे भॼो, हिनखे नबीअ जी मोहबत आहे, जानवर मूंखां परे भॼी वेंदा हुआ। अॼु अल्लाह पाक अव्हांजी बारगाह में पहुचायो आहे, तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहे, मूंखे क़बूल फरमायो, फरमायो तो क़बूल आहे। या रसूल अल्लाह, अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त दुआ घुरो अल्लाह पाक मुंहिंजे मथां सवा तव्हांजे ॿियो सवार न करे, अव्हांजी सवारी हुजे। पाण फरमाए दुआ घुरीसीं। हिकु उहो वक़्तु आयो जो मुंहिंजो साईं करीब परदे में अचण वारो आहे। उन वक़्तु सरकार पंहिंजी न्याणी सैयदा अम्मा फातिमा खे घुरायो आहे। फातिमा हिन उठ जी पार थी, हिन उठ मूंखे ही अर्ज़ु कयो आहे त मुंहिंजी पुठीअ जे मथां ॿियो को न चढ़े, तव्हां सवारी कयो। हाणे मां अलाह ॾे वञी रहियो आहियां, परदे में अची रहियो आहियां, हिन उठ जे मथां को ॿियो सवाल न थिए। अम्मा साहिब उठ ते हथड़ो रखियो आहे, मुंहं ते हथड़ा घुमाए थी, उठ जे अखियुनि मां पाणी वहे थो, लुड़क वारनि था, अर्ज़ु थो करे अम्मा हज़ूर जे परदे अचण खां बाद में 3 ॾिहाड़ा न मां पाणी पीतो आहे न खाधो खाधो, का शइ नथी वणे पई। अॼु मुंहिंजो वञण जो इरादो आहे का वसियत त कर त तुंहिंजे बाबे खे मार कया। उते ई अम्मा जे हथनि में दम ॾिनई। अम्मा साईं किताब लिखनि था, वॾी हिकिड़ी क़बर तयारु कराई जंहिंखे हिन में दफ़नाइनि था, लटो बि मथो वेड़े जीअं कफ़न ॾिबो आहे। 3 ॾिहाड़ा उन क़बर में पूरो। 3 ॾींहंनि खां बाद अम्मा साईं क़बर खोली, न हॾा न चमा न गोश्त आहे, सरकार जे ख़िदमत में पहुची वियो। ये उठन के भी मोहब्बत आ, ये मोहब्बत उहा चीज़ आ जो ना चीज़ के चीज़ मोहब्बत उन्हीं मकाम ते पहुचाए जाते वो पहुची न तो सके। तो ही अवाजी मोहब्बत आ, नबी सा निस्बत आ, नबी सा इश्क आ, मुझो ईमान आ। अल मरो मन हब, दुनिया में जेके जैसा मोहब्बत क़यामत ॾियारे उन्हें सा गॾु हूंदो। वल्लाह जिन जी दिल में इश्क रसूल आ, उन जो हथ हूंदो सरकार जी पाक दामन। आमीन। चलो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाथ उठा कर कहो मेरा नबी, हमारा नबी, यहाँ का नबी, सकरात का नबी, कब्र का नबी, क़यामत का नबी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दोस्तों, दुनिया जो जहान फानी है, कुल मन अलैहा फान। ॾिसी रहिया हो जो इंसान अचे थो वञण लाइ, जो वयो तो वरी मोटी न आयो। इन्हीअ जे लाइ दस्त बस्त अर्ज़ आहे त वखर उहो विहार, वखर उहो विहार जेको पए नथे पुराणो। जंहिं पंहिंजी ख़्वाहिश खे, पंहिंजे इरादे खे सरकार जे फरमान रोके पोइते करे हक़ जे फरमान खे साम्हूं रखी कदम खे वधाए, जॾहिं इहो दुनिया फानी खे छॾे थो पियो। इज़ा बलगत तराकी
होकरो मत जो लगे थो अल्लाह ताला इन्हीं ने पंहिंजा मलाइक मोकिले थो फ़रिश्तो वञो मुंहिंजे ॿारनि जी आख़िरी हालत आहे दुनिया फ़ानी खे छॾे थो बच्चा यतीम थो करे घरवारी बेवाह करे थो माल तक़सीम थिए थो वञी दिलासो ॾियोसि अल्लाह जे मलाइकनि जो नज़ूल आहे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु मलाइक पहुची विया छा चवनि था अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू दोस्तो तकलीफ़ न कमु आवाज़ में थो मुंहिंजे सीने में इन्फेक्शन थी पई आहे हाणे कराची दाख़िल हुउमि डॉक्टर न पिया छॾनि जुमे जे करे आयुमि हीउ तव्हांजो प्रोग्राम हो नज़रुनि में इरादे में हुयो अचण में तकलीफ़ हुई माशा अल्लाह जा कर्म थिया मालिक साईं जीअं तव्हांखे घुराए हीअ हक़ सच वारी महफ़िल नसीब कई आहे हिन गुनहगार खे मालिक साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे अचे हिन महफ़िल में शरीक थियो आहे जेका महफ़िल ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे मुंहिंजो ईमान अक़ीदो आहे जेको अहिड़ी महफ़िल में ईंदो त ख़ाली न वेंदो चओ आमीन चओ आमीन आमीन तकलीफ़ छा चवंदा मलाइका अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून ए बंदा तो पंहिंजी बुरी ख्वाहिश खे रोके पोइते रखियो हक़ जे फरमान खे साम्हूं रखी उन फरमान खे चिंबड़ी पए तो ख़ौफ़ न कर हुज़ून न कर उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे ॾिनो वियो यानी सकरात में ई जन्नत जो वाइदो बाक़ी रही क़बर जॾहिं कांधी खट ते खणी सुभान अल्लाह मुक़ाम में पहुचाइनि था उन सोड़ी सामी में पूरे मन मिटनि जा मथो विझनि था पिया ज़ारी मिटी जा दर आहिनि पर हक़ीक़त में सरकार फरमाए थी क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ सुभान अल्लाह ये सकरात बाक़ी रही क़ब्र क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत बाक़ी रही आख़िरत अर्ज़ अगे कयम त अज़ आदम ता ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी जी पुकार हुंदी हर नबी जी दुआ हुंदी हर नबी जी दुआ हुंदी नफ़्सी नफ़्सी मुंहिंजो दिलबर फरमाईंदो अल्लाहुम्मा उम्मती जॾहिं त सरकार जो इरादो अल्लाह पाक न मोटाए थो त दुआ कीअं मोटाए सुभान अल्लाह इरादो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो खुदा न मोटायो आहे कहिड़ो इस्लाम जे अवल नमाज़ में मुंहुं बैतुल मुक़द्दस नमाज़ साईं पढ़ाए रहिया आहिनि इमामत कराए रहिया आहिनि बाक़ी ग़ुलाम सहाबी मुक़्तदी आहिनि उन नमाज़ में इरादो थियो तो अल्लाह पाक छो न असांखे इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो अता करे बस हिन जो इरादो हुज़ूर जो करणु वही नमाज में या रसूल अल्लाह फलन वल्लियन्नक क़िबलतन तरदाहा जंहिं क़िबले खां तूं राज़ी आहीं तोखे ओॾे फेरायूं था त यकदम मुंहिंजे दिलबर रुख़ अनवर खे फेराए बैतुल्लाह ॾे मुंहुं करे बीठा बाक़ी सहाबी हुज़ूर जी इक़्तिदा में सुभान अल्लाह हुज़ूर जो पढ़ो नमाज़ पढ़ो त जॾहिं इरादो अल्लाह पाक नबी जो नथो मोटाए त हीअ दुआ अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत उमेद आहे क़यामत ॾियारे दिलबर यादि कंदो वेंदो जन्नत में तूं दाख़िल थींदो आमीन 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 हा या अय्युहन नबियो ए ग़ैब जे ख़बर ॿुधाइण वारा नबी ख़बरूं ॾियण वारा नबी इन्ना अरसलनाक शाहिदा असां तोखे शाहिद करे मोकिलियो शाहिद शहादत खां या मुशाहिदे खां मुंहिंजा महबूब तोखे ॿिन्ही जहान जे लाइ मुशाहिदे करण वारो करे मोकिलियो
तुंहिंजो इल्म तुंहिंजो तसरफ हर जाइ हाज़िर आहे अल्लमक मा लम तकुन तालम जो इल्म तोखे न हुयो जा ॼाण तोखे न हुई असां तोखे ॼाणाए छॾियोसीं सोचो सोचो मशहूर रवायत आहे दरसी किताबनि में आहे आलम वेठा आहिनि जेका जंग शाम में लॻी आहे मूता जंग मशहूर जंग आहे उन जंग में अलम जंग जो झंडो सईदना ज़ैद खे सरकार अता कयो आहे उन जंग में पाण साईं करीम जन शरीक न थिया आहिनि साहबा कराम मोकिला विया हज़ूर हथरा मथे खणी दुआ घुरी महाज़ ते पहुता सुभाणे त जंग आहे हू लश्कर में आयो हीउ लश्कर में आयो जंग हले थी पाण चंद साहबनि सां मस्जिद में तशरीफ़ आहिनि देर खां बाद फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी उहो शहीद थियो आहे काथे मदीनतुल मुनव्वर काथे शाम 8-10 कलाकनि जो जहाज जो सफ़र आहे हिते दीद पहुचे त मदीने जे मोर जी पहुचे बेशक सब नबी अल्लाह जा गवाह सब नबी रहमत जा गवाह सब नबी अज़ाब जा नज़ीर पर इहा गवाही जेका पैगंबरनि जी आहे ऐनी न आहे ॿुधल आहे मुंहिंजे नबी जी गवाही ऐनी आहे सुभान अल्लाह पाण फरमायूं त इन महाज़ जे टुकड़े खे अल्लाह ताला मुंहिंजे वेझो करे साहबनि दुआ घुरी जंग हले थी फरमायो त हाणे अलम जाफ़र जे हथ में आहे जंग हले थी देर खां बाद सरकार जा चश्म मुबारक अखियुनि में आला थी पिया पाण फरमायो त पंहिंजे भाउ जाफ़र लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी उहो शहीद थियो आहे साहबनि दुआ घुरी सरकार दुआ घुरी फरमायो त हाणे जंग जो अलम ख़ालिद बिन वलीद जे हथ में आहे ज़ोर सां जंग हले थी देर खां बाद पाण मुरकिया फरमायो अव्हांखे मुबारक आहे जंग फतिह थी वई जेकॾहिं इहा नज़र महबूबनि जी मदीने में वेहंदे मस्जिद में रहंदे शाम पहुचे थी त अदा ही शहर नबी खां परे न आहे ही जमात नबी खां परे न आहे पाण सरकार फ़ैसिलो करे छॾियो आहे हिकिड़ा उहे मुंहिंजा उम्मती आहिनि जेके दरूद असां ॾे मोकिलनि था उन्हनि जी दिलि असांजी मोहबत खां ख़ाली आहे उहो दरूद मलाक पहचान थिया ॿिया उहे आहिनि जिन जी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक पंहिंजे पीउ माउ खां वधीक पंहिंजी औलाद खां वधीक वन्नास अजमईन जेके बि इंसान सभिनि खां वधीक इन लाइ फरमायूं अस्मा सलात अहले मोहबती व आरिफ़ुम इन मोहबत वारनि जो दरूद असां ॿुधूं बि था उन्हनि खे सुञाण सुभान अल्लाह मुबारक तोखे हेर मुबारक नबी पाक सुञाणे रहियो आहे सुभान अल्लाह केर बि आहे मोमिन आहे मुनाफ़िक़ आहे मुशरिक आहे हीअ अल्लाह जी अता आहे नबी जी अखि खुलियल आहे तुंहिंजी अखि न आहे मुंहिंजी अखि न आहे ऐं उहो आख्या जे अखि सां मुंहिंजे साईं 30 साल पूरा दीदार कयो हालांकि किताब लिखनि था आम तरह ईअं आहे त जीअं मेराज खां वापसि थिया आहिनि त बिस्तरो गरम आहे वज़ू वारो पाणी हले थो पियो इन में को शक कोन्हे को ख़ुदा जी ज़ात पाक घणे खे थोरो करे त करे सघे थो थोरे खे घणो करे त करे सघे थो पियो त अहिड़ीअ तरह हीउ वक़्तु थोरो हो पर 30 साल अल्लाह ताला जो दीदार कंदा रहिया ख़ुदा नबी खे ॾींदो रहियो नबी वठंदो रहियो इहो पंहिंजे घर में न रखियऊं इहो उन्हनि खे ॾिनऊं जिन खे नबी जी मोहबत चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ खणी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेरा नबी मेरा नबी मेरा नबी मेरा नबी उठने का भी नबी की मोहब्बत आ एक वक्त सरकार है भी शवाद नबूत में किस वजह से सही रवायत आ हाँ अल्लाह करो किसो आए
निशान थी पियो आहे जंगे मोता वारो किसो हेॾां पुट ॿियो हो एक मोता जो न हो ॿियो किसो अल्लाह अकबर दरुद पाक बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। ही दरूद जेको दिल सां तूं पढ़े थो केॾो शान आहे। हिकु असहाब रसूल वल्लज़ीन माअहू जेके नबी सां गॾु समंदर जे किनारे ते हले थो ख़ुशी इल्हान बुलंद आवाज़ दरूद शुरू थी वियो। हिकु मच्छी उन वट सां हले पई उन उहो दरूद ॿुधो पंहिंजा पर खिंडरेड़े ॿुधण लॻी दरूद पढ़ियो मच्छी ॿुधे पई काफ़ी अरसे खां बाद दरूद पंहिंजो ख़तमु कयो मच्छी रवानी थी वई। ॿिए ॾियारे ते उन मच्छीअ खे मारी फासाए बाज़ार में विकियो ख़रीदार ख़रीद कयो। हिकु शख़्स हो असहाब रसूल मोहबत वारो हो उन खे ख़्यालु थियो अॼु छो न मच्छी बचण सां गॾु खाऊं। घर वारे सां सलाह कई त मां मच्छी थो वठी अचां या तयारु कर त बचण सां गॾु खावां। इहो बाज़ार में उन मच्छीअ ते नज़र पई जे दरूद ॿुधो ॾाढी सुहिणी जेतिरा पैसा वठे ॾियां हीअ मूंखे ॾे ख़रीद कई घर खणी आयो। घर में वॾो खोड़ काठियुनि जो पियो हो। घर वारी खे चए देरि न कर तयारु कर। माई साहिब बर्तन में मच्छी खे रख हेठो बाहि ॿारे बाहि भरंदी रही मच्छी पचंदी रही। घणे अरसे खां बाद सभु काठियूं खपी वयूं। उन मच्छी खे त तओ न आयो पर बर्तन खे बि तओ सुभान अल्लाह बर्तन खे बि तओ न आयो। हीउ हैरान थी वियो। मां हीअ हैरान थी वई हीअ मोटी आयो मच्छी तयारु थिए मच्छी कीअं तयारु थिए। मां हे सभु काठियूं खपायूं आहिनि हे कोयला पिया आहिनि मच्छी खे त तओ न आयो पर बर्तन खे बि तओ न आयो आहे। हे हज़ूर जी ख़िदमत में पहुता सारी हक़ीक़त ॿुधायूं मच्छी बि गॾु उन सां फरमाइनि था मच्छी ॾे ख़बर ॻाल्हाए थी छो त हुज़ूर साईं उरसिलतो इलल ख़ल्क़ काफ़तन सारी मख़लूक़ जे लाइ अल्लाह पाक मूंखे नबी करे मोकिलियो आहे। त सरा खां वठी अर्श मौला ताईं मुंहिंजो नबी वाहिद आहे ला नबी यो बादी मां मोहम्मद खां बाद ॿियो नबी न ईंदो जेको चवंदो कूड़ो कज़ाब आहे कज़ाब हो कुफरा कुफरा नबी खां बाद ॿियो नबी न ईंदो। हर नबी जी गवाही ॾेई आहे। ईसा अलैहिस्सलाम नबी खे ईअं चई हो सभु नबी ईअं चई आहे। असांजो ईमान क़ुर ते आहे मदीने वारे साईं ते आहे। अॼु को खामखा को ठका ठुकी करे पाण खे नबी बणाए थुक उन जे मुंह में नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन ताजदारे खत्म नबूवत 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 मलाकन दे पहुंचन खुदा वट पहुंचन मदीने वाले साईं वट ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद हक जो कलमो चाहिए ताजदारे खत्म नबूवत मुझे अल्लाह पाक इन वक्त जे लाइ सगीरा कबीरा गुनाह माफ करे। ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत सुभान अल्लाह सुभान अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। सरकार मच्छीअ खां पुछो सॼी हक़ीक़त मच्छी ॿुधाई इहा दरूद जी भलाई। हा हुन ॿुधो उन खे बाहि न साड़ियो पर जेको दरूद मोकिले
ओ दरूद खां परे पवण वारा शर्म कोन थो थिए पियो शर्म कोन थो थिए पियो ही अल्लाह जी नबी ते अता है अर्ज कुम बैन बुरहान दलील मुइज़ात कमालात जो सरकार जी बयान थी रही है काम ते थींदी रहंदी सब खुदा जी अता है बेशक जॾहिं खुदा जी अता है त शिरक ना है आहे शिरक तॾहिं आहे जॾहिं खुदा खे परे कर अल्लाह पाक कलाम करीम में फरमाए थो पियो वमा यंतको अनिल हवा इनहो इल्ला वहय यूहा मुंहिंजो नबी पंहिंजी ख्वाहिश पंहिंजे इरादे पंहिंजी सद मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे मगर वही जेको मोकिले वियो त पतो पियो नबी जो हर कौल खुदा ई कौल खुदाई को ना इनकार कोन कुफर आहे दूर हुनजे मुंह में वह में तुंहिंजो ॾोह न आहे तोखे उस्ताद अहिड़ा मिलिया उस्ताद अहिड़ा मिलिया घोर हाँ उस्ताद उहो वठ अर रहमान क़ुरान अर रहमान फसल बही खबीरा जेकॾहिं तूं मुवहिद बणिजे थो खुदा जो इश्क हासिल करे थो त बाख़बर खां पुछ उहो तोखे खुदा जी ख़बर ॾींदो ही मुल्ला टीट खोर नीम मुल्ला ख़तर ईमान नीम तबीब ख़तर जान इन मुल्ला को भज परे उन सवा सौ रखो जिन दिल में खुदा जी सच्ची मोहब्बत कहो सुभान अल्लाह कहो मेरा नबी हथ उठाओ मेरा नबी या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा शाहिद जी माना है हाज़िर शहादत उन्हीं जी क़बूल आहे जेको अखियुनि सां ॾिसे जेका भी गवाही खुदा जी पैगंबर ॾिनी इहा ॿुधल हुई जिब्रील नाज़िल थियो कमालात मुइज़ा ॾेखारियूं बैन बुरहान ॾेखारियूं दलील ॾेखारियूं मगर साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी अखियुनि सां दीदार खुदा हर नबी खुदा जे रहमत जो बशीर आहे बिशारत ॾींदड़ आहे या बिशारत ऐनी आहे हर नबी अज़ाब जो नज़ीर आहे अज़ाब खां रुॼाईंदड़ आहे त इहो रुॼाइण हुज़ूर साईं जो ऐनी आहे हज़ूर जन्नत जो बि सैर कयो जहन्नम जो बि सैर कयो लोहो कलम जो बि सैर कयो अर्श मौला जो बि सैर कयो सिदरतुल मुंतहा जो सैर कयो अर्श मौला जो बि सैर सुभान अल्लाह जॾहिं अर्श ते सरकार पहुचण वारा आहिनि सिदरतुल मुंतहा आहे जिब्रील अलैहिस्सलाम जी जाइ आहे पाण करीम जन इते पहुची पंहिंजे कदम खे वधाइनि था कदम पाक वधाइनि था जिब्रील अलैहिस्सलाम कदम खे पोइते करे थो पाण फरमाइनि था या अखी मके में गॾु मदीने में गॾु बैतुल मुक़द्दस में गॾु मस्जिद अक़सा में गॾु आसमाननि ते गॾु या अखी कुर्सी ते गॾु लोहो कलम ते गॾु सिदरतुल मुंतहा ते गॾु अॼु हिते अची छो पिया कदम करे या रसूलल्लाह जे हिकिड़ो कदम मां खणंदुसि त मुंहिंजा पर सड़ी वेंदा हे उहो अल्लाह जो महबूब दोस्तो इनकार बशर जो ना है बशर आहे मगर बेमिसल बशर नबी जे मिसाल को बशर थी न थो सके तो ही अकीदो आहे त हथ खण बेमिसल बशरा इनकार बशर जो ना है बेमिसल बशरा नबी जहिड़ो को बशर न थियो आहे न क़यामत थींदो ओ सैयदुल बशरा बशरन जो भी सरदार है वो प्यारो नबी जॾहिं अर्श मौला ते पहुचे थो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते आयो तो हुकुम कयसि खुदा फखला नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस दुआ मूसा जुती पंहिंजी ला दुआ मैदान पहिरियों करे थी सरकार मदीना ते अर्श जे मथां तशरीफ़ आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वाक़िओ यादि आयो आहे
पान इरादो खंता जुती गिलाया हुक्म तो खुदा जी बारगाह में मुझा नबी जुती न ला है मुझा मौला मूसा को ला रहे तो मखे पा रहे तो मुझा महबूब कलीम है तुम मुझो हबीबा अरे बुजुर्ग फरमाए तो कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्शे मौला और है। इन्ना अरसलनाक शाहिदा तू हाज़िर तो के मां हाज़िर करे छड़ियो आहे ही नबी जी दीद आ नबी जी अखिया जे अख में एॾो असर आहे व मुबशिरा तू पंहिंजे ग़ुलामनि खे सचनि उम्मतनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे व नज़ीरा जहन्नम खां रोज़ार अॻिते हली ख़ुदा फरमाए थो ومبشرا ونذيرا وداعيا الى الله باذنه الله जे हुक्म सां तूं अल्लाह ॾे सॾींदड़ा वसिराजा मुनीरा तूं रोशन सिज सां ख़ुदा नबी खे तशबीह थो ॾे छो हे उहो वक़्तु आहे उहो शिरक जो ज़ोर आहे उहो गुमराही जो ज़ोर आहे व इन कानू मिन क़ब्लो लफ़ी दलालिम मुबीन तोखां अवल मुंहिंजा महबूब दुनिया में पधरी गुमराही इन गुमराही जे विच में हज़ूर सिज थी आयो मुल्क खे रोशन करे हर हिकु ज़बान ते आवाज़ निकिरंदो ला इलाहा इल्लल्लाह हथ खणी चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा सिराज मुनीरा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तो रोशन सिज उभरे थो कायनात खे रोशन थो करे पर सिज में ॿ ताक़तूं न आहिनि ही दिलि जेका अंदरि आहे हा इन खे सिज रोशनी न करे सघंदो कबर में सिज जी रोशनी न ईंदी मगर सचो सूरज मदीने वारो जंहिंजो उजालो दिलि में बि पहुचे थो जंहिंजो उजालो त कबर में बि पहुचे थो उन नबीअ जा उम्मती आहियो तव्हां का मामूली उम्मत न आहियो केॾा बि गुनाह जा कम करे रण करे दाह करे बख़्शान तुंहिंजो कमु त बख़्शण ख़ुदा जो कमु सैयदना मूसा अलैहिस्सलाम पैगंबर आहे मुल्क में ॾुकर आहे पानी कोन्हे को माण्हू त उन में तड़पनि था जानवर तड़पनि था पखी तड़पनि था मूसा अलैहिस्सलाम 70,000 बनी इसराईल पाण सां गॾु करे हिकु मैदान में वठी विया मथे उघाड़ा आहे आहो बुक आहे गिरियो आहे दुआ आहे सॾु आहे अर्ज़ आहे कुझु नथो थिए वही आयो या मूसा इन्हीअ तुंहिंजी क़ौम में हिकु शख़्स आहे जे 40 साल मुसलसल गुनाह जा कम कया आहिनि ऐलान करे कढेसि त मां दुआ क़बूल कयां पाण ऐलान फरमायो को बि न थियो हिन ॿुधो हाणे वञे काॾे जे निकिरे थो ॿाहिरि ज़िंदगी भर ख्वारी नथो निकिरे त मींहुं नथो वसे हिन छा कयो जे 40 साल गुनाह जा कम कया हबीब जो उम्मती न हो कलीम जो उम्मती हो हिन छा कयो दिलि भरिजी आई अखियुनि मां ॻोढ़ा खुद निकिरी आया दर्द वारी अहिड़ी दाह के जो अर्श को मथे वई अहिड़ी दाह के अर्श को मथे वई ख़ुदा जो करम नाज़िल थियो सुभान अल्लाह बारिश शुरू थी वई एॾो त मींहुं उठो रस्ता वञूं ॿारहं भरिजी विया मूसा अलैहिस्सलाम हैरान आहे त अल्लाह जो हे हुकुम आहे हो त निकितो ई कोन्हे को हे मींहुं कीअं वठो हे करम कीअं थियो या अल्लाह तुंहिंजे हर कम में हिकमत आहे तुंहिंजो हर कम आइन रहमत आहे असां लाइ असांजो अकुल कासिर आहे हे कर्म कीअं कई मूसा जंहिंजे करे मां बारिश खे रोकियो उन्ही जे करे मां बारिश सुभान अल्लाह सुभान अल्लाह 40 साल गुनाह जा कम कया मूसा जो उम्मती इन्हीअ जे करे मां बारिश वसाई आहे मुंहिंजा मौला मूंखे ॾेखार
मूसा जेके मां 40 साल ढकियो आहे तूं गारो न कंदो साहब तूं कलीम जो उम्मती आहे तूं हबीब जो उम्मती आहे तॾहिं बुज़ुर्ग फरमायो आहे त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है वो पंहिंजे इरादा सां वियो हिते ख़ुदा नबी खे पंहिंजे इरादे सां घुरायो सुभान अल्लाह हुते हुनजो इरादो आहे हिते मुंहिंजे अल्लाह जो इरादो आहे अपना जाना और है कोहे तूर और है तो अर्श मौला और है दोस्तों तकलीफ़ जी ॾाढी हालत आहे ख़ुदा जो कसम थो खणी ॻाल्हि कयां पाण खे मथे मां नथो कयां मां किने में किनो बुरे में बुरो आहे केतिरो बि ॾियो त मां न अचां लिला फिला कम हो अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत ईअं आहे न अहल बैत निशान जी मुंहिंजा साईं उहा महफ़िल मुनत कई आहे पोइ शर्म थियो मां राति जवाबु ॾिनो मां मुंहिंजी तकलीफ़ आहे इन्फेक्शन थी पियो आहे सीने थी तकलीफ़ या दम थी पियो आहे आवाज़ निकिरे कोन थो मां कीअं अचां पर पोइ सुबुह थियो निमाज़ पढ़ियमि ॾाढो शर्म आयो छा ख़र्च कया हूंदो मां हुनखे ॿुधायो हूंदो मथां कंहिंजी आह उबती वञे मां रब क़रीब नाराज़ थिए पोइ मालिक ते तवकल रखी हे गुनहगार निकिरी पियो मालिक साईं पंहिंजे फज़ल करम सां पहुचायो आहे हीअ आहे नबी जी अज़मत हीअ उहा अज़मत आहे ॻाईंदे ॻाईंदे क़बर में पओ को हिसो सही बयानु न करे सघंदो हर सहाबी नबी जी अज़मत बयानु कई आहे हर ख़लीफ़े बयानु कई आहे कमा हक़ हू कंहिं बयानु न करे सघी आहे इन बयान जे उन खे ख़बर आहे जंहिं नबी खे इहा अज़मत अता फ़रमाई आहे बाक़ी रहियो शान अहल बैत शान अहल बैत नबी जी आल नबी जी आल नबी जी औलाद इन आल ते मुफ़सरनि पंहिंजा मुख़्तलिफ़ राजा ॾिना आहिनि पर सही कौल पक्को पुख़्तो कौल आले अली आले फातिमा आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफ़र आले अब्बास वरी उन्हनि जी आल तव्हांजो हलंदे हलंदे अॼु बि जेके सैयदनि इन्हनि जी आल आहिनि सुभान अल्लाह क़यामत ताईं बि इन जी आल हूंदी त इन सां छा आहे कुल्ला असअलुकुम जॾहिं मदीने वारो साईं मदीने तैयबा में तशरीफ़ थिया आहिनि त थोरे वक़्त खां बाद माण्हू अचणु लॻा हज़ार को काॾो टोलो खुशबू मची वई अंसार हैरान थी विया आंदो त कुझु न थिए खाराए काथों थो हिननि पाण में मशवरो कयो त असां बि हस्बे ताक़त कुझु दाख़िल करायूं सुभाणे ते सनबा साहबा जिन में घर में कुझु न कुझु हुयो खणी ख़िदमत में आया सलाम ॾिनो अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह इहे असांजो हक़ी नज़रानो क़बूल थिए हज़ूर न हाओ कई न कई क़ुर नाज़िल थियो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मां अजूर जो तालिब न आहियां अजूर नथो घुरां मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां मोहबत रखो मुंहिंजे क़रीबनि सां मोहबत रखो त सैयद सां मोहबत वाजिबु आहे जेको न रखंदो उहो मुनाफ़िक़ क़बूल न ॾिसो सैयद जे ऐबनि खे सुहिणी तरह सम्झायो प्यार सम्झायो मुस्तफ़ा जी आल आहे मुस्तफ़ा जो जुज़ो आहे मुस्तफ़ा जो खून आहे अली जी औलाद आहे अली उहा हस्ती आहे जो जंग बदर ओहदवारी में ॿ ग़लतियूं साहबनि कयूं पाण फरमायो त माल गनीमत जे वेझो न वञिजो माल गनीमत जे वेझो न वञिजो ॿियो मदीने जे शहर खे न छॾिजो हे मदीने खां ॿाहिरि निकिरी जंग कयूं माल गनीमत जो पइजी वियो काफ़र भॼी विया ख़ालिद बिन वलीद हमिलो कयो 70 सहाबी शहीद थिया 70 सहाबी शहीद थिया अहिड़े वक़्त में नबी साईं अकेलो बीठो आहे 500 काफ़रनि जो नबी ते हलमोलो आहे
500 तलवारूं बीहूं आहिनि लड़ाईंदा अचनि था सरकार ॾिठो फरमाइनि था आहे कोई इनखे मुंतशर करे कंहिं जवाब न ॾिनो हैदर करार सुभान अल्लाह शाह मर्दा अरे अली असांजो हाल हैदर करार असां सुभान अल्लाह 500 काफ़िरनि जो हमिलो आहे पाण फरमायो अली ॿुधो अली ख़िदमत में हाज़िर थियो या रसूल अल्लाह फिदा कबी उम्मी अली वञ ख़ुदा जे हवाले आहे त अली मुंहिंजो न थियो त हिकु तलवार मुंहिंजी 500 खे छा कंदी पर हुकुम आहे सरकार जो इहो सरकार जो त हुकुम आहे पर इहो हुकुम ख़ुदा बंदे करीम जो आहे अली साईं जॾहिं नबी को मोकिला निकितो आहे अली हिकु नारो हयो आहे कहिड़ो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर इन नारे जो एॾो असर पियो त को मुशरिक काथे किरियो को काथे किरियो कंहिंजी टोपी किरी कंहिंजी चंपल किरी कंहिंजी जुती किरी को काथे किरी पियो 500 काफ़िर भॼी विया हिकु अली जी हकड़ सां हिकु अली जी हकड़ सां अली अली आहे वरी ॿियो दफ़ो हमिलो थियो आहे वरी फरमाइनि त आहे इनखे मुंतशर करे वरी अली साम्हूं थियो आहे अली हकल ॾिनी खिंड खजी देरि खां बाद जॾहिं अली नबी जे साम्हूं आयो आहे सरकार मदीना इशारो करे थो कन्नई ॿुध मुलू इन्नहु मिन्नी व अना मिन्हु हे अली मां मोहम्मद मुंहिंजो आहे मां मोहम्मद अली मुंहिंजो आहे कहिड़ो शान मौला जो आहे हक़ीक़त में सुन्नी अलीअ खे न विसार साहबा सभु सोचा ख़ैर उम्मत जो दर्जो बेशक अबू बकर सिद्दीक़ खे आहे उमर फारूक खे आहे उस्मान गनीअ खे आहे पर अली त नबी जो जुज़ो आहे न चाचे जो पुटु आहे पाण में सोटो अहिड़ो क़रीब कंहिं में न आहे कंहिं बि असाबी लाइ नबी न फरमायो छो त हो ख़लीफ़ा थी गुज़रिया ख़लीफ़नि जी औलाद आहे वरी उन्हनि जी औलाद आहे ऐं सैयद अलीअ जी औलाद आहे सैयद जाफ़र जी आल आहे सैयद अकील जी आल आहे सैयद अब्बास जी आल आहे सुभान अल्लाह सैयद जो खून अली जो खून सैयद जो जुज़ो अली जो जुज़ो आहे इन्हीअ करे मां अलीअ खे अहमियत नथो ॾियां पियो सभु साहबा वल्लज़ीन माहू जेके पाण में गॾनि का जुदाई कान्हे को फ़र्क़ो कोन्हे को परे न आहे हो हुन सां गॾु आहे हुन सां गॾु आहे जे पाण में गॾु तव्हां बि गॾिजी पओ सुभान अल्लाह मुर्शिद हुसैन हालत आहे दुआ कंदव कोन कंदव दुआ कंदव ख़ुदा तौफ़ीक़ ॾे मुंहिंजी तमन्ना त इहा आहे त मौला करीम मुंहिंजा आख़िरी दम सलातो सलाम में कढे यार खे यादि कंदे कढे ज़िक्र कंदे वक़्तु भरिजी आयो आहे उमिरि बि चङी थी आहे हिन शहर में 2 टे भेरा आयो आहे हिन तर में काफ़ी दफ़ा अचणु थियो आहे हिन वक़्तु तमामु तकलीफ़ जी हालत आहे केतिरो बि ॾियो त मां न अचां पर लिल्लाह फिल्लाह कमु हो इक़रार मां करे वेठुमि अलाह जा कर्म अलाह जा एहसान अलाह जा थोरा अलाह जी महिरबानी मिठे मालिक पंहिंजे हबीब जे मुहाबे मुंहिंजो इक़रार पूरो करायो दोस्तो ही उहो पार आहे कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन अल्लाह अल्लाह यादि कीअं आहे वञो नबीअ ॾे वञो नबीअ ॾे जाओ वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाब रहीमा सुभान अल्लाह वलो अन्नहुम कुरान
वलो अनहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जे कॾहिं अव्हां जी उम्मत मां को तुंहिंजो उम्मती पंहिंजे मथां ज़ुल्म करे वेहे कसरत सां गुनाह जा कम करे छा करे जाऊक तुंहिंजी बारगाह में हाज़िर थिए तोॾे अचे तुंहिंजे दर ते अचे वेही तो ते सलाम पढ़े पोइ उते पहुची फस्तगफिरुल्लाह अल्लाह जी बारगाह में दुआ करे ख़ुदा खां माफ़ी घुरे उन खां बाद वस्तगफिर लहुम रसूलो मुंहिंजो रसूल बि उन लाइ शफ़ा जी दुआ घुरे त पतो पियो त ख़ुदा जी बारगाह में नबी करीम वसीलो वठी शफ़ात जो सबबु आहे गुनाह जी बख़्शिश जो सबबु आहे जेको नबी करीम वसीलो वठी दुआ घुरे थो उते न पहुचे रुख ओॾे करे ॼणो गोया पहुची वियो दोस्तो अर्ज़ु इहो आहे सभई आमीन चओ मौत मथे जे मथां बीठो आहे ईअं न आहे त हीउ ख़ान साहिबु आहे हे मीर साहिब आहे अञा हूंदो न अदा जो वक़्तु मुक़ररु आहे उन खे ख़ुदा न टारींदो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत हर जीअ खे ज़ाइक़ो मौत जो पसायां मौत भाणा भींग करे थो मौत बच्चा यतीम करे थो मौत दुनिया तक़सीम कराए थो मौत घरवारी खे बेवाह कराए थो दुआ कयो त ईमान कामिल ते ख़ात्मो थिए सकरात वारो वक़्तु हुजे असांजी ज़बान कलमे खे न भुलियो आमीन कलमो वॾी नेमत आहे वॾी बरकत आहे वॾो करम आहे हर शइ जे लाइ कलई आहे तव्हांखे मुंहिंजो निगर अलामा मौलवी साहिबु नसरुल्लाह सुहिणो सम्झायो त दिलि जो तज़कियो कयो दिलि जो तज़कियो कयो दिलि बीमार आहे हिकु बीमारी जिस्म जी आहे ॿी बीमारी बातिन जी आहे जिस्म थींदो बीमार नेकी जो कमु न कंदे दिल थी बीमार यार के फरमान के सारी दिल बीमार आ इन दिल के जिंदा कर ले कुल शैन सकालतन हर शै जे लाइ कलैया कलबनी कलई अल्लाह जो ज़िक्र नज़र बद सां तकण हुकुम थियो यग़ुद्दू बिन अबसारहिम तव्हांजे साम्हूं का गैर औरत अचे अखियूं पंहिंजूं हेठि कयो शावा सां तकियोसीं दिलि ते टिका कारा चढ़िया कूड़ ॻाल्हायोसीं दिलि कारी थी वई तव्हांजो इन टिकनि चढ़ंदे चढ़ंदे सॼी दिलि कारी थी वई पाणो ख़ुदा खां भुलिजी वियो ख़ुदा यादि ई कोन्हे न मौत यादि आहे न क़बर यादि आहे न क़यामत यादि आहे न हशर यादि आहे करे वठो अदा सारी राति सुभान जिन जागी यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान किरोणे कन सलाम अचो आतर सुभान अल्लाह जनाब महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी 40 साल पूरा रात जो निंड न कई तो इशा वारे वज़ू सां सुबुह जी नमाज़ सुभान अल्लाह केॾो शान आहे महबूब सुभान जो केॾो शान आहे इन दिलि मां त ॾोकाइण साईं अब्दुल कादिर को अरे जेको अब्दुल कादिर को बेज़ार आहे उहो चुतू आहे चुतू थी मरंदो रसूल हो नबी जी मोहब्बत तव्हांखे मुबारक आहे मां कसम खणी चवां थो अल्लाह पाक नबी जे मथां एॾी अता त वसाई आहे जो को किथे हुजे सिक सां सॾणु तुंहिंजो कमु सलात पढ़णु तुंहिंजो कमु त ॿुधणु मुंहिंजो दिलबर जो कमु सुभान अल्लाह अॼु मुंहिंजो दिलबर तुंहिंजो दरूद ॿुधी रहियो आहे किथे ॿिया मदीनो साईं खां परे आहे मदीनो परे आहे ज़मीन ते रही अर्श जूं ख़बरां ॾे सिदरतुल मुंतहा जूं ख़बरां ॾे लोहो कलम बल हुआ क़ुरान मजीदुन फी लोह महफूज़ हीउ क़ुरान लोह महफूज़ में हो अल्लाह अल्लाह रमज़ान मुबारक जे महीने में ख़ुदा टे आसमान ते आंदो आहे हीउ क़ुरान मौजूदु आहे हीअ वॾी बरकत आहे रसूलुल्लाह जो मुइज़ो आहे अहिड़ा केतिरा मुइज़ा आहिनि इन्हनि ते मां नथो हलां पियो नमाज़ बि सोमण जी वापार जी पढ़णी आहे पढ़ंदव न जोगी नमाज़ मां सुभान अल्लाह पढ़ंदव न जी अबा जेके अॼोकी नमाज़ मां सां पढ़ण हथु खणण अॻिते तव्हांजे लाइ दुआ आहे ख़ुदा जी ज़ात पाक तव्हां खां नमाज़ कज़ा न कराई आमीन आमीन मुशरिकनि सलाह कई त आहे त जादू हादा सिहर मुबीन
एक अहिड़ो सुवाल कयोंसि जो ॾेई जवाब न सघे छो जादू ज़मीन ते आसमान ते ॾाहे टोलो मशरकनि जो गॾिजी आयो हर मां कीअं आया हो तोखे मौज़ो तलमियो था कहिड़ो हे चंड जेको 14 जी राति पूरो आहे इन खे चीरे ॿ टुकर कर मूं त कलमो पढ़े थो हुज़ूर अलैहिस्सलाम अल्लाह का अर्ज़ु करे अंगुली मुबारक मथे कई एक तरफ साथ वन शक्ल कमर क़यामत करीब आई चंद चिरी जी ॿ टुकर थियो अबू कुबैस जबल हाणे टुकजी वञी थोरो बचियो आहे खणी विया हाणे घरनि में हे हो हेॾे होॾे तव्हांजो अधु चंड हेॾे अधु हेॾे हाणे मां ईमान आणियो अर्ज़ु कयूं त इन खे मिलाए पोइ आणींदासीं पर मां त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे ख़ुदा जो करम मूंसां शामिल हाल आहे वरी हज़ूर अलैहिस्सलाम मिठे मालिक खे अर्ज़ु करे अंगुली पाक जो इशारो कयो त ॿई अधु उथिया थोरो पाण में मथे वञी गंढिजी पिया सुभान अल्लाह जंहिंजी चंड ते हुकूमत जंहिंजी सिज ते हुकूमत जबलनि ते हुकूमत सॼी काइनात ते हुकूमत हिक जो नबी न आहे न इंसाननि जो बि नबी आहे जिन्हनि जो नबी आहे हैवाननि जो नबी आहे हर मख़लूक साह वारी जो नबी आहे जिते ख़ुदा जी ख़ुदाई आहे उते बसि दिलबर जी मुस्तफ़ाई आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अथी खणी चओ सुभान अल्लाह कहो मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी वहाँ का नबी दोस्तों अर्ज़ करे चुकुम महिरबानी करे अज़ान थी थे को बि न वञे मुंहिंजे लाइ दुआ घुरो मुंहिंजो हाणे पोयों वक़्तु आहे अल्लाह हयाती ॾींदी यखड़ी ॿूटियां त जनाज़े में शरीक थिजो अदा मौत ते भरोसो कोन्हे काॾे अम्मा वई काॾे अबो हुयो काॾे ॾाॾो हुयो काॾे दोस्त हुया कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मरमुका मंझो वारियो सदो कोट अॼु वॾी दे केतिरो अॼु ग़ुलाम हुसैन आहे सवा माण्हू मिलनि था भाकुड़ा पाइनि था दुआ घुराइनि था पर उहो वक़्तु ईंदो जो जिस्म खे मिटी में पूरे मोटंदा अदा कुझु न आहे उहो ॿाहिरि शइ पर आई आहे कुझु करे वठो कतण बाझो मुठी कपिड़ा कंदीअ कीअं रातियां सुम्ही निंडा करे ऐं डिघी घुमे पई ॾींहं पोइ इन अफ़ाल ईअं मथां कौड़ी लॻे पंहिंजे काद खे रोई मिठे रब खे राज़ी कयो वक़्तु भरिजी आयो आहे दुआ कयो असांजे मुल्क पाकिस्तान में आलम इस्लाम में ख़ुदा निज़ाम मुस्तफ़ा असांखे न दुनिया खपे न दौलत खपे न सोन खपे न चांदी खपे न माल खपे असांखे खपे त करीम जो निज़ाम खपे खणी चओ क़बूल या चओ या अल्लाह दुआ क़बूल फरमा मुंहिंजा मौला तू कबूल करण वारो आहे तू महिरबान आहे मुंहिंजा मौला जीअं करे त करे सघे थो तुंहिंजा बंदा हूं तुंहिंजा माना हूं तू ई मालिक तू ई ख़ालिक तू ई माबूद तू ई मक़सूद ला शरीक बेमिसल बेमिसाल हिकु अल्लाह अहद अल्लाह वाहिद अल्लाह हमेशा अल्लाह दाइम अल्लाह क़ाइम अल्लाह दुआ खां बाद को बि न थिए हिते ई नमाज़ूं पढ़ो त हे तव्हांजो रिकॉर्ड थी वञे क़यामत ताईं हे मंज़र हलंदो रहंदो अल्लाह हिन शहर खे आबाद कंदो हर मोमिन जी हाज़िरी ख़ुदा क़बूल फरमाईंदो गुनाहनि जी ख़ुदा माफ़ी ॾींदो रब्बना वेही दुआ घुरो को बि न थिए रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर लना قبل الموت ورحمنا عند الموت ولا تحاسبنا بعد الموت ولا تحاسبنا يوم القيامة إنك على كل شيء قدير मुंहिंजा मौला पलव में पाई करे का हिसाब किताब छाड़े सघंदासीं असांखे क़यामत जे हिसाब किताब खां बचा असांजी हालत रहम फरमा अल्लाह मग़फ़िरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना واغفر لنا وارحمنا